सांगड़ में समाजी तंज़ीम ग्रेट ट्रस्ट पारां चंदे आदम के मुख्तलिफ़ इलाइक़नि ॻोठ फ़कीर मोहम्मद शाह, ॻोठ मोहम्मद ख़ास किली, मुबारक कॉलोनी, सुल्तान ख़ास किली, रहमान नगर ऐं गोसिया कॉलोनी में बरसात ऐं ॿोॾि सटियलनि 100 ख़ानदाननि में ख़ुश्क राशन ॾिनो वियो। उन मौक़े ते समाजी तंज़ीम गियर ट्रस्ट जे अॻवाननि मोहम्मद तैयब, ज़ैनुल आबिदीन, सुल्तान ख़ास किली ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची जे सखी माण्हुनि पारां बरसात सटियलनि जी वाहर करण लाइ मुस्तहक़ ख़ानदाननि में ख़ुश्क राशन जंहिंमें अटो, खंडु, गिहु, चांवर, कपिड़ा ऐं ॿियूं ज़रूरत मुताबिक़ शयूं शामिल आहिनि। हिननि जो त हीउ ॾुखियो वक़्तु आहे, हर इंसान जी ख़िदमत करणी आहे, बिना कंहिं ज़ात मज़हब ऐं बिना कंहिं फ़र्क़ जे बेलोस ख़िदमत करे रहिया आहियूं। हिननि वधीक चयो त बलोचिस्तान जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी रखियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।